नाज़रीन, खानपुर भरिसां कच्चे वारे इलाइक़े में ॿिनि दिन में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रहीम लाड़िक। जी रहीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, खानपुर तालुके जे कच्चे जो इलाइक़ो आहे। कोटशाहू थाणे जी हद ॻोठ अब्दुल करीम कोश में चाचे ऐं भाइटे में सावरनि जी सट करण ते झगड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में गोली लॻण सबबु चाचे हथां चाचो जवाबदार जेको आहे फैज़ आलिम हथां भाइटियो शकूर पुट शेर आलिम कोश जेको आहे उहो क़तल थी वियो आहे। वाक़े बाद धुरनि में शिकताण तेज़ थी वई आहे ऐं लाश जेको आहे उहो खानपुर अस्पताल पोस्टमार्टम लाइ खणायो पियो अचे। ॿुधायो पियो वञे त हुन इलाइक़े में जेको आहे मक़तूल धुर जे जेको आहे हिकु तेगाणी बिरादरी जो सरवर तेगाणी आहे, जंहिंखे बि उन्हनि पाण वटि रखी छॾियो आहे ऐं शिकताण बरक़रार आहे। ऐं मुंहिंजो SHO कोटशाहू सां पिणु राब्तो थियो आहे हिन मामले ते, जंहिंजो चवणु आहे त कोश बिरादरी जे ॿिनि धुरनि में झगड़ो थियो आहे, जंहिंमें हिकिड़ो ॼणो क़तल थी वियो आहे। लाश जेको आहे उहो थाणे ते खणी अचनि पिया, जेको लाश थाणे अचण बाद जेको आहे खानपुर अस्पताल पोस्टमार्टम लाइ आंदो वेंदो। जी रहीम लाड़िक, महिरबानी अव्हांजी।